अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशर टगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे काफ़ी। काफ़ी लोक अदब जी अहम सिन्फ़ आहे। हिन जो अवाइली शाइर हाजी जानण मशहूरु आहे। काफ़ी में को बि वधाउ या मुबालगो न हूंदो आहे, छो जो मुबालगो ऐं वधाउ गज़ल में रवा आहे। शेख याज़ चवे थो त काफ़ी पहिरियां शाह हुसैन पंजाबी में चई, बाद में नानक यूसुफ ऐं ख़ुश खैर मोहम्मद सिंधी में चई। शेख याज़ लिखे थो त क्लासिकी काफ़ी में असां शाह हुसैन, बुल्ला शाह, फ़रीद मुल्तानी वारी रवानी ऐं तरन्नुम पैदा न करे सघिया आहियूं। ग़ुलाम मोहम्मद गिरामी जे चवण मुताबिक़ तारीख़ी तौरु काफ़ी जो वजूद शाह लतीफ़ खां 2 सदियूं अॻु मालूम थिए थो। जिन शाइरनि काफ़ियूं चयूं आहिनि से सोज़ ऐं साज़ जा साहिब हुआ। उन करे चयो वेंदो आहे त काफ़ी उहो चवे जेको अहले दिल हुजे। काफ़ी लाइ मुल्तानी, पंजाबी, सराइकी ऐं सिंधी ज़मानूं मुनासिब आहिनि। राग खे हिन सिन्फ़ में अवलियत जो शर्फ़ हासिल आहे, छाकाणि त अवल ॻाइजे ऐं झुंगारिजे थो ऐं पोइ काफ़ी लिखिजे थी। मखदूम तालिबुल मौला जे चवण मुताबिक़ काफ़िया मां काफ़ी ऐं तंहिं मां वरी काफ़ी नालो पियो। डॉक्टर नबी बख्श बलोच जो चवण आहे त सिंधी नज़म जी तारीख़ में काफ़ी, जंहिंखे ग़लती मां काफ़ी करे लिखिजे थो, क़दामत जे लिहाज़ खां ॻाह खां पोइ ॿिए दर्जे ते आहे। काफ़ी अरबी काफ़िया कसीदो नज़म जो सवलो सिंधी नालो आहे। यानी डॉक्टर नबी खान बलोच मुताबिक़ काफ़ी असां जेको काफ़ कलम सां लिखूं था उहो ई उनजी असली स्रोत आहे, जॾहिं त सिंधी में जेको असां उनखे काफ़ किताब सां लिखूं था त उहो ग़लति आहे। ऐं इहो जेका काफ़ी आहे उहो नमूनो आहे कसीदे जो, जेको मशहूरु अरबी सिन्फ़ आहे हिकिड़ी। काफ़ी जे मौज़ुअनि में हक़ीक़ी तोड़े मजाज़ी इश्क जी विसाल ऐं फ़िराक जूं कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। काफ़ी जी गुफ़्तगू घणो करे औरत जी ज़िबानी हूंदी आहे। सिंधी अदब में क्लासिकल शाइरनि में काफ़ियुनि जो बादशाह शाइर मिस्री शाह खे चयो वेंदो आहे, जॾहिं जदीद दौर में मखदूम तालिबुल मौला जूं सिंधी काफ़ियूं मशहूरु आहिनि।